खैरपुर में 6 साल अॻु पुरसरार नमूने भारी साड़ियल मारियल पीपी अॻवान नवाब वसाण जे भाणेजे साहिब बिलावल वसाण जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार खे अदालत तरफ़ां बरी करण बैदि मक़तूल जे वेझे अज़ीज़ ऐं केस जे फरियादी वसीम वसाण अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में अपील करण जो ऐलान कयो आहे। प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे केस जे फरियादी वसीम वसाण अदालती फ़ैसिले ते एतराज़ फराईंदे हाई कोर्ट सखर में अपील दाख़िल करण जो ऐलान कयो ऐं चयो आहे त अदालती फ़ैसिले सां असांखे इंतहाई मायूसी थी आहे। हिन चयो त 6 साल अॻु जवाबदार सरफराज़ उर्फ फराज़ पुट ज़ाहिद पुट तालिब राजपूत ऐं सैयद सकलेन शाह पुट मुहब शाह लकियारी तरफ़ां बिलावल वसाण खे बाहि ॾेई साड़े क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस पहिरियां दहशतगर्दी टोड़ अदालत में हलियो बाद में सेकंड एडिशनल सेशन जज एहसान हैदर शाह जी अदालत में हलंदो रहियो। हिन चयो त असांजे नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे आज़ाद करे ज़ुल्म कयो वियो आहे, तंहिं करे अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में अपील दाख़िल कराई वेंदी।